अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान जे क़ाबिल एहतराम या आला अॻवाननि सां मुस्बत ॻाल्हियूं थियूं आहिनि। ईरान डील करणु चाहे थो, पर ॾिसणो आहे त ॻाल्हियूं कहिड़े रुख़ तरफ़ वञनि थियूं। फ्लोरिडा में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई त ईरान पाण ॻाल्हियुनि लाइ राबितो कयो हो ऐं अहम नुक़्तनि ते इतफ़ाक़ बि थी चुको आहे। उमेद आहे त मसइलो हल थी वेंदो। ईरान सां मुआहिदो थियण जी गारंटी नथी ॾेई सघिजे। मुआहिदो थी वियो त उहा ईरान ख़िते लाइ नई शुरूआत हूंदी। ईरान खे तेल सां भरियल जहाज़ विकिणो करण जी इजाज़त ॾिनी पई वञे। हिकु सवाल जे जवाब में अमरीकी सदर चयो त उहा ख़बर नाहे त सुप्रीम लीडर जहिड़ो आहे या न। अमरीका नथो चाहे त मुश्तबा ख़ामनाई खे निशानो बणायो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीरनि मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। नए दौरे में सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्क में अमन अमान जी सूरत हाल, मुआशी मामलनि, तवानाई शोबे, पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि जे असरनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी कार्रवाइयुनि, पाक अफ़गान लाॻापनि में छिकताण ऐं इलाक़ाई सिक्योरिटी वारनि मामलनि बाबति सदर खे ब्रीफिंग ॾिनी। जॾहिं त नाणे ऐं पेट्रोलियम वारे वज़ीर तवानाई शोबे ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि बाबति हुकूमती क़दमनि खां आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां आवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम करण जी हिदायत। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ ड्रिघी ऐं कामयाबी गैर रवायती जंग विड़ी। गुज़िरियल साल मई में मार्काए हक़ में दुश्मन जी जारियत जो बिना ख़ौफ़ मुक़ाबिलो करे दुश्मन खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको ड्रिघे अरसे ताईं यादि रखंदो। बुनियानुल मरसूस जीअं ऑपरेशन ग़ज़ब लिलक बि घुर्बल नतीजा हासिल कया आहिनि। अफ़गानिस्तान ते गैर क़ानूनी तौरु मुड़ियल टोले खे पिणु पाकिस्तान पारां वाज़िया पैगाम ॾिनो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जूं नए दौरे में पाकिस्तान ॾियारे वारी तक़रीब खे ख़िताब। सदर चवणु आहे त भारतीय फ़ौज जूं वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकिड़ियूं जारी आहिनि। भारत में किलियतनि ख़ासि तौरु मुसलमाननि सां ख़राबु बर्ताव कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त क़ौम हर आज़माइश में गैर मामूली जज़्बे, अज़म ऐं हिमत जो मुज़ाहिरो कयो। चैलेंजनि बावजूदि असां मईशत खे पाइदार तरक़ीअ जी वाट ते आंदो। पाक फ़ौज दुश्मन खे असराइतो जवाबु ॾेई अस्करी तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। लाहौर में पाकिस्तान ॾियारे जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सरहदनि ते तालिबान जी बिना जवाज़ जारियत जो ऑपरेशन ग़ज़ब लिलक ज़रिए भरपूर जवाबु ॾिनो वियो। ऑपरेशन ग़ज़ब लिलक रुगो फ़ौजी कार्रवाई न, पर दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़म जी अलामत आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 23 मार्च रुगो हिकु तारीख़ न, पर उमीद, इतिहाद ऐं मुसलमाननि जे अज़म जी अलामत आहे। करारदाद पाकिस्तान में असांजे बुज़ुर्गनि आज़ादी, वक़ार ऐं इंसाफ़ जो ख़्वाबु ॾिठो हो। पाकिस्तान ॾियारे जे मौक़े ते जारी कयल बयान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अहिड़ो पाकिस्तान तामीर कबो जेको बुज़ुर्गनि जे ख़्वाब जी अक्कासी करे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जमहूरियत ऐं अवामी हक़नि लाइ बेमिसाल जिदोजहद ऐं क़ुर्बानी ॾियण ते ख़राज अक़ीदत पेश कजे थी। पाकिस्तान जे हक़ में सभ खां पहिरियां सिंध असेंबली ठहराव पास कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे करे पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत थियो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ॾिनल मीज़ाइल प्रोग्राम सबबि दुश्मन डिॼियल आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फ़ौज दहशतगर्दीअ ख़िलाफ़ दिलेरीअ सां जंग विड़ी पई। दुश्मन पाकिस्तान ॾांहुं मेरी अखि खणी नथो ॾिसी सघे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं क़ाइदे आज़म जी मज़ार ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त गैस पैदा कंदड़ इलाइक़े जो उन ते वधीक हक़ हूंदो आहे। सिंध जी सदाईं शिकायत रही आहे त वफ़ाक़ पारां मनसूबनि समेत जाइज़ हक़ नथा मिलनि। उमेद त नओं गवर्नर निहाल हाशमी सिंध खे पंहिंजा हक़ ॾियारींदो। सिंध जे गवर्नर निहाल हाशमी जो चवणु आहे त PTI बानी जो हिकु केसनि जो फ़ैसिलो हुकूमत न, पर अदालतनि खे करणो आहे। हुकूमत अदालतनि जे मामले में मुदाख़लत नथी करे सघे। गवर्नर आइनी उहिदो हूंदो आहे, उहो सियासत नथो करे सघे। कराची में क़ाइदे आज़म जी मज़ार आॾो मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो त संदसि किरदारु तामीरी हूंदो। आहिस्ते आहिस्ते सभ मसइला हल थी वेंदा। वधि खां वधि कोशिशि हूंदी त सिंध तरक़ी करे।